बीच में असां हिते गॾु थिया आहियूं ऐं उन माता जी जेका कमाई कयल आहे अॼु ॾिसण थी अचे पई ऐं भाउ दीपक हेॾी महिनत करे कार्य कयो आहे ऐं साईं दर सां इहा प्रार्थना कंदासीं त माता जी आत्मा खे शांति मिले ऐं उन्हनि जी आशीर्वाद दीपक जे मथां ऐं सॼी संगत जे मथां रहे। इहा गुरूअ दर साईं दर प्रार्थना आहे। हिकु दफ़ो वरी जोर सां जयकार मल्हाईंदासीं। बोलो माता रुक्मणी देवी मैया की जय। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। आयो लाल कयो झूले लाल बेड़ाई पार। प्यारी सास संगत है पेरी गाल जेके बीठल आयो तिनके माता विहारे करे फल दींदी आ। जेके बीठायो सब वे हो जिनके फल माता जो खपे आशीर्वाद खपे से वे हो। जिनके आशीर्वाद थोड़ी देर सा खपे से बीठा हो जाए काई गाल कोने तय करे सब मां मिंट वठंदो छो त मां भी पांजे मेले में थकल हुमो पांजे मेले में भी थकल हुमो वरी मथा टीजरी हुई ए टीजरी में मां ब्राह्मण आ त वे भी कथाऊं पयो मुंजी रात भी वई दी भी तय करे सब वेहो पे वेहो वेहो तो दारू 5 मिनट खाली 5 मिनट 5 मिनट 5 मिनट जय तो मना जयकारा शेरा वाली का भूल सच्चे दरबार की जय। अचन आशा करे अचन आशा करे बेली तो वट घोट गणा ब्या भी दातर दे हमें अज तो में मर्द मण्या ब्या जोशी जुग घणा तू काय मां कल जुग में कायमा कल युग में मुझा लाल कायमा कल युग में कायम तवाजा कम उतारे अरवाह मां बेलिगा मुला जाए गम रख जाए लाज शर्म जो ढकिए शान गुजार हिमजा जोतन वाला साईं 40 जो ॾींहुं तालनी उन 40 में असांजी दादी रुकमणी जी वर्सी थी। हिमजा जोतन वाला लाल पान बणजी अची सब जो भलो कजा छो त जिना दाद न बिचो लाला अल्लाह जिना दाद न बिजो बेलित नात जो आसरो अवल दी जाए उनन खे लाल पोए उबार जाए सिचो अरो हमेशा जो जो नींद क्यों न देखा। जय 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 बाबा जय बाबा ऐसा जमाने जान भगत कन हे मुझा दातार सर्वजे भले करण वाला असायो भा लालवाणी रे रोयरा सजे परिवार जो नालो सजो परिवार धीअर भेनर जेके भी आहिनि तिन जे मथा महर जो हथ रख जा चारई बना सावा कजाए जेके भी आया कि रुकमणी दादी वटि हे मुझा दातार मां रोयरा परिवार जो नालो खयो पर हाणे नीलकंठ बाबा हाँ असा दिल ते चरला भगवान भलो कंदो सभी जे मथा महर थी दी
सा बाबा सब जो भलो माता दिसे थी सबके छो त हर साल लगंदो रहंदो माता रुक्मणी जो मेलो हर साल लगंदो रहंदो माता रुक्मणी जो मेलो हर साल लगंदो रहंदो माता रुक्मणी देवीअ जो मेलो इतका भी मांग नाहे इतका भी मांग नाहे अरे रुपयो दे या अधेलो रुपयो दे या अधेलो हर साल लगंदो रहंदो माता रुक्मणी जो मेलो हर साल लगंदो रहंदो माता रुक्मणी देवीअ जो मेलो प्रसाद सबके मिलंदो प्रसाद सबके मिलंदो अरे सूप हुजे तोड़े सूप हुजे तोड़े केलो हर साल लगंदो रहंदो माता रुक्मणी जो मेलो हर साल लगंदो रहंदो माता रुक्मणी जो मेलो आयो लाल झूलेलाल 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 लेकिन वारो झूलेलाल गारो गारो झूलेलाल सबई चवायो झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल पंहिंजा थींदा बेड़ा पार जेको चवंदो झूलेलाल पंहिंजा थींदा बेड़ा पार आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल चओ झूलेलाल असांजी छोकरा या असां भाई भगत साहब हूंदो घर ईंदो कन्हैयालाल असांजा नंढा ॿार हूंदा दीपक शर्मा हिन छोकरे खे ख़बर आहे सम्मान तंहिं करे 2 मिंट हे आयो लाल ने कयो झूलेलाल बोलो कपिलेश्वर महादेव की जय भाई सभिनी खे असांजी माता रुक्मणी देवी जे वर्षे जो लख लख करोड़ करोड़ वाधायूं भगवान करे दीपक रोहिड़ा खे वॾी आयु ॾे ही अमा जे नक्शे कदम ते हलण वांगुर हमेशा महादेव जा मेला लॻाईंदा थी आयो लाल कयो झूलेलाल भाई असांजी भगत साहब त आया ई आहिनि गॾोगॾु माता बि आई आहे पहिरियों दफ़ो हमेशह उन्हनि खे अर्ज़ु कंदा हाणे थोरो लेट कयूं पर वरी बि आया लख शुक्राना मां अर्ज़ु कंदुमि गुड़िया बोलो शंकर भगवान की जय करम मच्छरों वाली दा सच्चे दरबार की जय असांजा भाउ संत कुमार साहब सदैव मूंसां निभाउ अथऊं अॻियां पोयां करे अचनि बि सभ खां पहिरियों खणनि बि माइक सभ खां पोइ न कॾहिं चवनि न को नाराज़ थियनि सुभाउ ई कान्हे को मां अर्ज़ु कंदुमि पहिरियों त माफ़ी घुरंदुमि वरी चवंदुमि हिकिड़ो भॼन साईं जे दर ते सभिनी खे मौज वठण खपे कोई खाली न वञे असां त पिया ॿारहं महीना ॻायूं था न जेको अचे पेर भरे अचे थो रंगिजी वञे छो त हू कमाई करे विया सची हेड़ा लाल ॾेई विया ॿ ऐं सॼी कुटुंब परिवार चाहे भेनर हुजनि भाउर हुजनि भेणिया हुजनि हे मंडली सॼी वेठी आहे भाई मौज त जाम वॾी सुठी लॻी पई 2 मिंट हिकिड़ी धुनी लॻायूं हो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 हो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 ओ आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल पले वारो झूलेलाल सखर वारो झूलेलाल रोड़ी वारो झूलेलाल से सोनारो झूलेलाल सिंदर प्यारो झूलेलाल ओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 जय त झूलण जी जय को चवंदो जय त झूलण जी जय को चवंदो अमर लाल तखे दुध बुट दीदो अमर लाल तखे दुध बुट दीदो नीरसा लख्यो गले खुशवदन विशाल नीरसा लख्यो खुशवदन विशाल मुझे लाल जाती जो सभई झूलेलाल मुझे लाल जाती जो सभई झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल
गायने भाई भाई बारवड़े जो झूलना रखबा ओ भाई भाई बारवड़े जो अमर रखपाले लाल जाती जो सभई झूलेलाल ते लाल जाती जो सभई झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 आयो लाल झूलेलाल जोधन वारो झूलेलाल घोड़े वारो झूलेलाल पल्ले वारो झूलेलाल गाड़ो गाड़ो झूलेलाल ओ सिंध प्यारो झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 ओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 बाबा बोल माता रुक्मणी देवी की जय बोल बोलो दादा रामचंद्र साहेब की जय दादा नारायण दास साहेब की जय माता रुक्मणी देवी की जय अपने अपने माता पिता गुरुदेव भगवान की की जय आयो लाल सभई चो बाबा ओ जिए मुझी सिंध माता घोड़ा मेरी जिंद मेरे अबाण वतन दा ओ हुजे मुझी सिंध मत घोरा मुझी जिंद बंदे अपाणे वतन दा अबाण वतन दा सिंध जे चमन दा अपाणे वतन दा सिंध जे चमन दा ओ अबाण वतन दा सिंध जे चमन दा अपाणे वतन दा सिंध जे चमन दा ओ मिठड़े वतन दा वतन दा ओ जिए मुझी सिंध माता घोड़ा मेरी जिंद मेरे अबाण वतन दा जिए मुझी सिंध मत घोरा मुझी जिंद बंदे अपाणे वतन दा किए विसारा सिंध जा नजारा किए में सारा सिंध जा नजारा साथ बेल मनोरे वारा साथ बेल बनोरे मारा चढ़जुआ क्यों है बहरारा चजजुरा तू ए बहरारा ललजा पंजड़ा गई न बुहारा लाल जा पंजड़ा गैदर मोहारा जिए ओ जिए मुझी सिंध मत घोरा मुझी जिंद बंदे अपाणे वतन अरे हुजे मुझी सिंध मत घोरा मुझी जिंद बंदे अपाणे वतन दा ओ वाह वाह सिंधी वाह 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 सिंधी वाह सिंधिया सिंधिया ओ मोहन सुपने संतन जी आहे सिंधरी सुपने संगत जी आए सिंधड़ी मस्त फकीरन जी आहे सिंधरी मत फकीरन जी आए सिंधड़ी शास चल सारी जोले रो शासन लतामिया डोडेरो चल वञा उते आहे कुबेरो चल वञाओ ते आओ हिक मेरो जिए मुंहिंजी सिंध मत घोड़ा पंहिंजी जिंद मेरे अबाणे वतन दा ओ हुजे मुंहिंजी सिंध मत घोरा मुंहिंजी जिंद पंहिंजे अपाणे वतन दा आयो लाल सभई जो झूलेलाल भाई ये मीना भी वेठी आहे सुबुह खां वठी करे ॾिसो शाबाश उनखे आहे जो सभु कम छॾे करे हिते सुबुह खां वेठी आहे मां मुक़ाबले में वेठी आहे अञा ताईं वेठी आहे इंटरव्यू वठण जे लाइ धन्यवाद उनखे आहे जो इंटरव्यू वठे थी भई सभिनी खां असांजो रमेश आहूजा चवंदा आहिनि जिते रमेश आहूजा हूंदो आहे हुते मेला वधीक लॻंदा आहिनि छो त हे परदे जे पुठियां लिखंदो आहे मां चवंदो हली अॻियां पर जिते न हूंदो आहे त हुते मेलो ई न हूंदो आहे जी बिल्कुल भाई पासा सब खां पहिरीं मां नत नत नमन कंदुमि सभिनीनि संतनि खे महात्माउनि खे आयल सभिनीनि भक्तनि खे जेके भी अची करे सुबुह खां माता जे दर ते अची करे मूंसां गॾु बीठा आसीस कयूं असांजे मथां महिर कयूं संतनि महात्माउनि साधकनि असांजे भाउरनि असां सां गॾु बीह करे गॾोगॾु शहर जे सभिनीनि पत्रकारनि लख शुक्राना असांजे USA केबल नेटवर्क जा 92 सालनि जी मुंहिंजी माता जी मासी 3 नंबर ओटीअ में रहंदी आहे साईं ठाकुराम में फोन करे थी चए रे दीपू मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए पई जॾहिं मां माणे जो प्रोग्राम थी ॾिसां पई टीवीअ ते अॼु 99 साल 92 साल ज्ञानचंद शहजादपुरी साहिबु जेके बेड ते पिया आहिनि SMS करे आसीसूं था मोकिलनि पिया उन्हनि जा अगले साल भी उहे आसीसूं था मोकिलनि पिया अहिड़ा घणेई प्रेमी जेके असां इहे आसीस कनि था इहे असांजे भाउ पत्रकारनि
धनुषधारी अखबार लीडर असांजा खबरदार केड़ा नाला खणी मां केड़ा नाला खणा कोणार्क डेन केबल नेटवर्क जनादेश के न्यूज़ इन्हनि सभिनी जे माध्यमनि सां माताउनि जा कार्य उन्हनि ताईं पहुचनि था पिया ऐं असांजे मथां आसीस जी वर्खा कनि था। मां वरी हिकु दफ़ो आयलनि सभिनीनि महिमाननि जो लख शुक्राना थो कयां, नतमस्तक थो थियां ऐं सभिनीनि जे हृदय पूर्वक मूंखे ॾिनल हिन साथ जो। अॼु मुंहिंजा मामा लेट आया आहिनि, न त पहिरियां असांजे उल्हासनगर में जेकॾहिं कोई मग़ज़ महिमान अम्मा जे दर ते सो आहे असांजा रमेश आहूजा साहिब। 30-35 सालनि खां अॻु नंढड़ा हूंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं, इंतज़ार कंदा हुआसीं भाई रमेश आहूजा साहिब अचणा आहिनि ऐं कॾहिं अकेला कोन अचनि। साण हिकु सूखड़ी अॼु बि खणी आया आहिनि। सूखड़ी बि अम्मा रखे, कंहिंजी न्याणीअ जी शादी थींदी हुनखे ॾींदमि, न त धीअ खे ॾींदमि, रख तूं इहा। कीअं न कीअं करे पाण उन्हनि खे इहे कनि था। अॼु लेट आया पर आसीस ओतिरो फेरियूं। अहमदाबाद मां वो असांजो भाउ हरेश दावानी बिज़ी इंसान, अहमदाबाद मां, बेंगलोर मां, सूरत मां केॾा केॾा प्रेमी पहुता। असांजा भाई साहब उदासी साहब, महाराज स्वामी खारगर जा संत भाउ असांजो बेंगलोर मां अशोक माणिक साहब डुकंदो आयो। संत कुमार जन असां सुबुह खां वेठे निभाई। मां आसीस घुरंदुमि ऐं किथे कंहिंसां काई घटावटी थी वई हुजे मां टाइम न ॾेई सघियो हुजां। कुझु वीचारा सुबुह 8:30-9 खां इंस्ट्रूमेंट वारा वेठा आहिनि, उनजे करे मां कंहिंखे टाइम न ॾेई सघियो हुजां। मां वरी हथ जोड़े उन्हनि खां माफ़ी घुरंदुमि, वेनती घुरंदुमि ऐं ज़ोरदार हिकिड़ियूं तारियूं मुंहिंजे भाउ जगू मूवीज़ जे लाइ, जंहिंजो रिकॉर्ड क़ाइमु आहे। हर दफ़े हर साल हुन दर ते वेही करे सेवा कई आहे। सेवा बि उहा बिना कॾहिं कंहिं रुपयो वठण जे। अरे जगू लखे सामान थो खणी अचे, भाऊ कमाल था कयो पिया। ॿुधायो राति बि मां ॾिठो, मां 2:30 बजे ताईं हिकु हिकु सामान खणी झूलेलाल मंदर खां हिते ताईं पाण पियो गाॾीअ ते खणी अचे। चवां पियो हथ था लॻाइण, चई न यारा मां उतारा सेवा करण ॾे। अहिड़ा मुंहिंजा भाउर नत नमन आहे उन्हनि खे। लख शुक्राना मुंहिंजे भाउ जयकुमार नाथाणीअ जा, लख शुक्राना मुंहिंजे भाउ राजनाथ पप्पू गुप्ता जा। रातियूं वेही करे असांजे हिननि कार्यक्रमनि जे लाइ वरी अञा इहो कार्यक्रम पूरो थींदो त चौथ जी मोकलाणी, छो जो प्रवेश द्वार बि थो तयारु थिए। मुंहिंजो भाउ प्रकाश तलरेजा सूर्य चए यार होॾे ॿाहिरि निकिरंदो आहियां त मूंखे सॾु कंदो आहे, भाऊ मुंहिंजे लाइ सेवा। हे यार असांजो भाई हर ॻाल्हि में असां सां गॾु अॻिलो बीठो हूंदो आहे। चवंदा वाह यार ॿियो छा खपे अञा। त मां वरी हिकु दफ़ो सभिनीनि खां आसीस जो हथु घुरंदुमि। वरी मुलाक़ात कंदासीं 27 अक्टूबर असांजे चौथ जे मोकलाणीअ जे विर्तन ते। ऐं वेनती कंदुमि कोणार्क केबल नेटवर्क वारनि खे, जगू मूवी वारनि खे असांखे ईअं ई अची साथ ॾियनि ऐं जनादे सभिनीनि खे के न्यूज़ खे अर्ज़ु बि इहो कंदुमि सॼे शहर खे। अम्मा पंहिंजे आस पास में नंढा नंढा सुहिणा कार्य करे वेंदी हुई, कंहिंखे बनक बि न पवण ॾींदी हुई। तव्हां असां बि करे सघंदा आहियूं। हिकिड़े ॿार जे लाइ पासे में सोचो, पंहिंजे ॿार सां गॾु मां कंहिं नंढे ॿिए कंहिं ग़रीब घर जे ॿार जी पढ़ाई जो ख़र्च खणा। कंहिंजे घर में पंहिंजे घर में ॾियारी थी थिए पई, उन घर में किलो मिठाई वठी मोकिलियां। कॾहिं कॾहिं नंढा हूंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं किथे कोई फटाका ॿारींदो त फटाका ॾिसण में बि मज़ो ईंदो आहे उन ग़रीब ॿार खे। पर न जेकॾहिं उनखे हिकिड़ो फटाकनि जो पैकेट वठी करे ॾींदासीं त मां चवंदी हुई उहो सदको वेंदो आहे, उहो जेका असी सघंदो आहे। त मां तव्हां सभिनीनि खे वेनती कंदुमि अचो त गॾिजी करे हिक ॿिए सां गॾु थियूं ऐं गॾिजी इन्हनि सेवाउनि में कमु कयूं। तव्हां बि अची करे तव्हां बि आसपास में जेकॾहिं कोई अहिड़ो कार्य कुझु करण था चाहियो असांखे फ़ोन कयो। हूंद अनुसार असां बिल्कुलु तव्हां सां गॾु रहंदासीं ऐं ज़रूरु थींदासीं। वरी हिकिड़ो दफ़ो धन्यवाद तव्हां सभिनीनि लाइ, लख लख शुक्राना। बोलो माता रुक्मणी देवीअ की जय। हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, जीअं ई प्रोग्राम पूरो थो थिए, माता जी जीवन ठहियल जीवन यात्रा सा बि जगू मूवी वारनि ठाही आहे। अम्मा जे अंतिम यात्रा खां वठी करे पगड़ियुनि ताईं, ॿारहें ताईं, हे मुंहिंजो प्यारो जीतू, सूर्या भाई, असांजो भाउ जगू, उन्हनि जो सुपात्र पांडू, राजेश,
रातियूं वेही करे उन कैसेट खे तैयार कयूं। मात्र 20 मिंटे जी उहा कैसेट आहे, पर छा कैसेट तैयार कई अथऊं। जेको बि ॾिसंदो आहे असांजे www.माता-रुक्मणी-देवी इन ते इन प्रोग्राम खां पोइ उहा कैसेट हलाई वेंदी। ज़रूरु उहा कैसेट ॾिसजो ऐं असांखे आशीर्वाद जा 2 शब्द कजो। मां वरी हिकु दफ़ो वेनती कंदुमि, सभई अचो, असां सां अची करे गॾिजी जुड़ो, असांखे घुरायो, असां बि तव्हां सां जुड़ूं। बदीअ में पल बोले की फौज करेगी मां, बोले की फौज, आयो लाल कयो झूलेलाल। भाई हिकिड़ी भाई कैसेट ॿुधो, दीपू लाइ हिकिड़ी तारी हो जाओ। न हिकिड़ी दीपू तारियूं न मर जे लाइ भाई ॾिसो